गुज़रियल ॾींहुं दस्ती ऐं बख़्शलाणी तकरार तां उस्ता मोहम्मद शहर में दस्ती बिरादरी जे हथियारबंदनि पारां फायरिंग करे बख़्शलाणी बिरादरी जे 2 ॼणनि खे क़त्ल समेत 5 वाटेड़नि खे ज़ख़्मी करण वारे वाक़िए बाद फ़ौत थी वियल गुल हसन बख़्शलाणी ऐं नवाब बख़्शलाणी जी जनाज़े नमाज़ ॻोठ रियान खान बख़्शलाणी में अदा कई वई। जनाज़े नमाज़ में मक़तूल जे वारसनि समेत पीर ऑफ राणीपुर सैयद आसिफ शाह, सरदार हारून जमाली, मीर नौरोज़ खान जमाली, ज़ुल्फ़कार शेलानी समेत ॿियनि मौजूद शख़्सियतुनि शिरकत कई। वाज़े रहे त चोरी जी मामूली ॻाल्हि तां शुरू थियल तकरार में बख़्शलाणी धुर जा 3 ऐं दस्ती धुर जो 1 ॼणो क़त्ल थी चुका आहिनि। थारू शाह भरिसां ॻोठ नवाज़ियो भान वासिन पारां पुरस्कार नमूने गुम थींदड़ नौजवान जी बाज़ियाबी लाइ थाणे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मसमात सनम भान, जमीला भान ऐं ॿियनि चयो त असांजे ॻोठ जा भाउर वसीम भान, फ़हीम भान ऐं ॿियनि सां ज़मीन जी मिल्कियत ते झेड़ो हलंदड़ आहे। ज़मीन जी मालिकी तां हलंदड़ झेड़े ख़िलाफ़ अदालत में केस दाख़िल आहे। केस तां हथ न खणण तां भाउरनि नौजवान अलीशान भान खे अगवा करे छॾियो आहे। एसएचओ थारू शाह भाउरनि जी धुर बणिजी नौजवान जी गुमशुदगी वारी रिपोर्ट दाख़िल नथो करे। हुननि पुलिस इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जी जांच करे इंसाफ़ ॾिनो वञे। ठठे शहर जी म्यूनिसिपल कमेटी आॾो नामालूम हथियारबंदनि पारां फायरिंग कई वई। फायरिंग जे नतीजे में नौजवान ज़ख़्मी थी वियो, जॾहिं त हिकु ॾिठ गोली लॻण सबबि मरी वई। ज़रियनि मूजिबि वाक़े वारे हंधि पुलिस मोबाइलूं मौजूदु हुयूं, जंहिं बावजूदि हथियारबंद आसानी सां फायरिंग करे फरार थी विया। फायरिंग सबबि शहर में ख़ौफ़ पखेड़जी वियो। कंडियारो भरिसां क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रालर जो मोटरसाइकिल सां टकर थी पियो, जंहिं जे नतीजे में 2 औरतूं फ़ौत, जॾहिं त मोटरसाइकिल सवार ऐं संदसि हिकु धीअ ज़ख़्मी थी पिया। एसएचओ कंडियारो असद नबी कच्छी मूजिबि रोड हादसे जो शिकार थींदड़नि जो तालुक़ु बलोचिस्तान जे ज़िले सोबतपुर वारे इलाइक़े सां आहे, जेके मोटरसाइकिल ज़रिए सेवण वञी रहिया हुआ। ॿिए पासे पुलिस ट्रालर ड्राइवर खे गिरफ़्तार कंदे फ़ौतुनि जे लाश खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मेहड़ इंडस हाईवे भरिसां राजा वाह वटां नामालूम शख़्स जो लाश इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। शहदादपुर रेलवे फाटक भरिसां स्कूल मां घर वेंदड़ शागिर्द हमज़ा रही खां 3 हथियारबंदनि पारां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई वई। शागिर्द पारां रड़ियूं करण ते इलाइक़े वासियुनि फ़ौरन जो पीछो कयो। फ़ौरन पुलिस खे ॾिसंदे फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जे नतीजे में पुलिस हिकु जवाबदार अल्ताफ़ जतोई खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। ज़ख़्मी जवाबदार खे तिबी इलाज लाइ सिम्स इस्पताल बाद हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिबि फरार थींदड़ जवाबदारनि जी निशानदेही थी आहे। खेनि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।